जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक जे ॾिनल एहतजाज वारी कॉल ते सखर जे सदर ज़ुबैर हफीज़ शेख जी अॻवानी में कारकुननि जे वरी अंग पारां कराची जे मेयरशिप जे चूंडुनि में धांधली ख़िलाफ़ सॼे मुल्क वांगुरु सखर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शामिल कारकुननि जमायत इस्लामी जे कारकुननि ते तशद्दुद ऐं कराची मेयर जे चूंड में धांधली ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते जमायत इस्लामी सखर जे नायब अमीर सरफराज सिद्दीकी, सिटी सदर JI यूथ जवादुर रहमान मीरानी, अब्दुल खालिक समेत कारकुननि जे वरी अंग शिरकत कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे जमायत इस्लामी सखर जे अमीर ज़ुबैर हफीज़ शेख चयो त कराची जे मेयर जी चूंड दौरान 31 चूंडियल मेंबरनि खे ग़ाइब करणु मुल्की तारीख़ जो सभ खां अनोखो वाक़ियो आहे, जंहिंखे रद्द कयो वञे। हिन गैर जमहूरी, गैर आइनी, गैर क़ानूनी अमल ज़रिए अक्सरियत खे अक़लियत में तब्दील करे ठगी सां हासिल कयल मैंडेट खे रद्द कंदे जमायत इस्लामी अवाम जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ ऐं आइन कानून जी बालादस्ती लाइ कंहिं बि क़ुर्बानी खां पोइ न हटंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।